ख़बरवां सां शेयर कंदासीं कादरपुर मां रिपोर्ट अदनान अली संगड़। कचे मां लॾ पलाण जो सिलसिलो जारी। सिंधो दरिया में मुसलसल चाड़ खां कचे जा वधीक 20 ॻोठ पाणी हेठि अची विया। कचे जे ॻोठ जान मोहम्मद वासो, गांवर, चाचड़, नूर मोहम्मद, लखण समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। इंतिज़ामिया ग़ाइब ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण शुरू करे छॾी। मुतासिर इलाइक़नि में औरतुनि, ॿारनि समेत केतिरा ई माण्हू फाथल आहिनि। संदसि ॻोठाणनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया खे इतलाह करण बावजूद बि माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ को बंदोबस्तु नाहे कयो वियो।